जेडी मल तू 6 सालन जो थे तोखे पंजी अमर आमना भी छॾे पर मां वद्दअक रब्बुक वमा क़ला सुणा मूं कोन छॾियो माए ओ मुंहिंजा महबूब जेडी मल तू 8 सालन जो थे तोखे पंहिंजो ॾाॾो अब्दुल मुतलिब भी छॾे पर वद्दअक रब्बुक वमा क़ला सुणा मूं कोन छॾियो माए ओ मुंहिंजा सुहिणा नबी जेॾी महिल तूं 11 सालन जो थे तोखे पंहिंजो चाचो अबू तालिब भी छॾियो पर वद्दअक रब्बुक वमा क़ला सुणा मूं कोन छॾियो माए ओ मुंहिंजा महबूब न को तोखां रुसियो हां न को तोखां नाराज़ थियो हां ओ मुंहिंजा महबूब सिर्फ़ वही इन जे लाइ बंदि कई अथमि जो जेॾी महिल बि तुंहिंजे मथां वही पई अचे तूं परेशान थी पियो वञी पंहिंजो घर छॾे पियो ॾी परेशान थी पियो वञी जल्दी क़ुरान जो पैगाम माण्हुनि ताईं पियो पहुचाई माण्हू तोखे तकलीफ़ूं पिया ॾियनि माण्हू तुंहिंजो चयो कोन पिया मञी माण्हू तोखे तकलीफ़ूं पिया ॾियनि मुंहिंजा महबूब तूं परेशान पियो थी हाली वही इन जे करे बंदि कई अथमि त तूं आराम करी सुकून करी ओ मुंहिंजा महबूब बाक़ी तूं विसारण जहिड़ी शइ कोन आई वद्दअक रब्बुक वमा क़ला सुणा न को तोखां नाराज़ थियो आहे न को तोखे छॾण जो इरादो कयो आहे वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला सुणा मां त तुंहिंजे लाइ अलाए छा छा तयारु कयो आहे कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तन्हौना अनिल मुनकर सुणा भले में भली उम्मत तुंहिंजे लाइ ओ मुंहिंजा महबूब भले में भला शहर मक्को मदीनो तुंहिंजे लाइ जो फरमाईंदा उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ओ मुंहिंजा महबूब जन शहरन में तू रही थो जन शहरन में तू घुमी थो मां रब उन्हनि शहरन जा कसम पियो खणा रब साईं को या पुछा कई या अल्लाह तो मक्के जो कसम छो खयो मक्के में बैतुल्लाह तॾहिं तो कसम खयो आ मक्के में मकाम इब्राहिम तॾहिं तो कसम खयो आ मक्के में मकाम इब्राहिम मुज़दलिफ़ा मिनाई अरफाता तॾहिं तो कसम खयाल अल्लाह साईं फरमायो मक्के में बैतुल्लाह त पहिरीं भी हुयो मक्के में हतीम त पहिरीं भी हुयो मक्के में मकाम इब्राहिम त पहिरीं भी हुयो सफ़ा मरवो त पहिरीं भी हुयो मिनाई अरफात जो मैदान त पहिरीं भी हुयो पर मक्के जा मां कसम इन जे करे पियो खणा जो इन शहर में मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा आहिनि वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला सुणा क़यामत जे ॾींहुं सभु परेशान हूंदा फरमाई यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही और क़यामत जे ॾींहुं होलनाक ॾींहुं हूंदो जो भाउ खां बेज़ार थींदो घरवारी पंहिंजे मुड़ुस खां बेज़ार थींदी मुड़ुस पंहिंजी घरवारी खां बेज़ार थींदो औलाद पंहिंजे अबे अम्मा खां बेज़ार हूंदो अबो अम्मा पंहिंजे औलाद खां बेज़ार हूंदा
दोस्त दोस्त खां बेज़ार हुंदा सब नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदा अल्लाह जो कहर अल्लाह जो गज़ब जुम्बश हरकत में हुंदो सब नफ्सा नफ्सी प्या कंदा हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हजरत ईसा रूहुल्लाह ताईं सब नबी रसूल परेशान सारी कायनात जा इंसान परेशान पर उते क़यामत जे ॾींहुं इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हुंदा चवंदा अल्लाहुम्मा अरहम उम्मती अल्लाहुम्मा अरहम उम्मती अल्लाह मुखे ॿियो कुछ भी कोन खपे अल्लाह मुखे न अबू बकर जो सवाल थई न उमर जो सवाल थई न उस्मान जो सवाल थई न हैदर करार जो सवाल थई न पंहिंजे घर वारनि जो सवाल थई न पंहिंजे अज़वाज जो सवाल थई अल्लाह न पंहिंजे ॼाटनि हसन हुसैन जो सवाल आ ओ मुंहिंजा रब करीम अॼु तुंहिंजे आॾो सवाल इहो आहे त मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर अल्लाहुम्मा अरहम उम्मती ओ मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा अल्लाह से फरमाइंदो इरफ़ा रअसक या मुहम्मद ओ मुंहिंजा महबूब पंहिंजो मथो मुबारक मथे खण ओ मुंहिंजा सुहिणा नबी तुंहिंजो रुअण क़बूल तुंहिंजा आंसू मंज़ूर ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी दुआ मां ख़ुदा जी दरगाह में पहुची वई आहे वलसौफ युअतीक रब्बुक फतरल्लाह सुणा तोसां त वाइदो कयो अथमि त तोखे राज़ी कंदुसि जेसि ताईं तूं राज़ी कोन थींदे तेसि ताईं हिसाब किताब कोन हलंदो वलसौफ युअतीक रब्बुक फतरल्लाह सुणा सारी कायनात मां खुदा खे राज़ी करे पर मुंहिंजा महबूब मां खुदा तो मोहम्मद खे राज़ी कंदुसि वलसौफ युअतीक रब्बुक फतरल्लाह सुणा तोखे राज़ी कंदुसि तोसां वाइदो कयो तोखे ख़ुशि कंदुसि जेसि ताईं तुंहिंजो आख़िरी उम्मती भी जन्नत में न ईंदो तेसि ताईं ॿिनि उम्मतुनि जे मथां जन्नत हराम